मौजूद साथियों सिंध रीडर्स एंड राइटर्स जन यूट्यूब चैनल ते एक दफ़ो ॿीहर आऊं पंहिंजो राज़ अहमद चिराज़ ऐं सभिनी खे भलीकार चऊं था। अॼु असीं पाण हलूं पिया अली बाबा जी हिकिड़ी तारीख़ी स्टोरी जंहिंजो उनवान आहे नवां पैगंबर। कहाणी नवां पैगंबर। जुगनि खां पोढ़ो तारीख़दान लिखी रहियो आहे, लिखंदो थो अचे। हिन खंड जी तारीख़ जा ॿार स्कूलनि में पढ़ंदा आहिनि। मूं नंढे लाकी पढ़ियो हो अण आर्या यानी अणसुधरियल ऐं गाढ़ा हुआ। कचो माह मच्छियूं ऐं गिलोयूं ऐं ॻोहूं खाईंदा हुआ। पहाड़नि जी चुरनि में रहंदा हुआ। पोइ ख़ैबर जो लक लताड़े आर्या लोक आया जे सुधरियल हुआ ऐं कपिड़ा ओढ़ींदा हुआ। उन्हनि जंगली अण आर्यनि खे मारे मात कयो ऐं खेनि हिन खंड मां हकाले कढियाऊं ऐं सारे हिंदुस्तान जा वाली थी वेठा। मुंहिंजी दिलि में सुधरियल आर्यनि लाइ इज़त पैदा थी वई। लिखियलु आहे, सिकंदर आज़म यूनान जो बादशाह हो। हिन सारी दुनिया ते घेरो कयो हो। वॾो बहादुर, रहमदिल, जंगजू, सूर्य ऐं इंसाफ़ वारो बादशाह हो। मरण वेल हुन पंहिंजा हथ कफ़न खां ॿाहिरि कढाए छॾिया हुआ त ॾिसो ख़ाली हथें पियो वञा। मूं दिलि में चयो, वाह वाह, मरण वेल बि दुनिया लाइ सबक़ु छॾे वियो। लिखियलु आहे त कुतुबुद्दीन ऐबक ग़ुलाम घराने जो पहिरियों बादशाह हो। वॾो आदिल, इंसाफ़ वारो, जंगजू ऐं बहादुर बादशाह हो। खेसि लख दाता यानी लख बख़्श करे कोठींदा आहिनि। हिन वण पोखिया, खूह कोटराया, ढिलूं माफ़ कयूं ऐं वॾियुनि वॾियुनि इमारतुनि जा बुनियाद विधा। कुतुब मीनार, कुतुब मस्जिद अञा ताईं संदसि यादगार आहिनि। मूं सोचियो, बादशाह त अहिड़ा। लिखियलु आहे, नासिरुद्दीन अल्तमश जो नंढो पुटु हो। ॾाढो नेक दिलि, ख़ुदा तरस, नेक, परहेज़गार, बहादुर ऐं जंगजू बादशाह हो। खेसि दरवेश बादशाह करे कोठींदा आहिनि। हू शाही ख़ज़ाने जो हिकु ॾोकड़ बि पाण ते ख़र्च करणु हराम सम्झंदो हो। अखर ॾाढा सुहिणा हुअसि। क़ुर शरीफ़ जा नुस्ख़ा लिखी, टोपियूं, तॾा ऐं तौज़ियूं ठाहे उन्हनि ते पेट गुज़र कंदो हो। मूं चयो, जज़ाकल्ला, हेॾा ख़ज़ाना हूंदे बि हथ जो पोरियो कंदो हो। लिखियलु आहे, जलालुद्दीन बादशाह खे को पुटु कोन हो। पंहिंजे भाइटे अलाउद्दीन खे पुटु करे कोठियाईं ऐं इहो ख़्यालु पैदा थियुसि त सिकंदर वांगुरु सारी दुनिया खे फ़तेह कयां। हिन गुजरात, काठियावाड़, तैमूर, चित्तौर, अजीन, मालवा ऐं सिंध जा कुझु इलाइक़ा फ़तेह कया हुआ। हू ॾाढो आदिल, बहादुर ऐं इंसाफ़ वारो, ग़रीबनि जो ख़ैरख़्वाह हो। तंहिं करे खेसि काफ़ूर मुल्क ज़हर ॾिनो हो। लिखियलु आहे, तैमूर लुंग चंगेज़ ख़ान जे पोयनि मां हो। निहायत बहादुर, इंसाफ़ वारो ऐं जंगजू हो। तातारियुनि, तुर्कनि ऐं ईरानियुनि जो वॾो लश्कर वठी अची हिंदुस्तान में काहे पियो हो ऐं सारे हिंदुस्तान जा बुनियाद धोॾे छॾियईं। हू वॾो क़दुरदान, इंसान दोस्त बादशाह हो। लिखियलु आहे, बाबर तैमूर लुंग जो पड़पोटो हो। हुन तैमूर लुंग वांगुरु रुॻो हिंदुस्तान में फुरलट कान कई, पर पाणीपत जी लड़ाईअ में इब्राहिम लोधीअ खे शिकस्त ॾेई दहलीअ जे तख़्त ते वेठो। हिन बंगाल, जोधपुर, सिंध, राजपूताना, गुजरात, कश्मीर, बल्कि ईअं चवणु मुनासिबु थींदो त सारो हिंदुस्तान फ़तेह कयो। हिन खे इंसानी खोपड़ियुनि जा मीनार वणंदा हुआ। वॾो बहादुर, आदिल, रहमदिल, ख़ुदा तरस हो। हू यके सिर ॿ मुड़ुस कच्छ में खणी जमुना नदीअ खे पार कंदो हो। संदसि वक़्त में रयत तमामु सुखी हुई ऐं मथां ई ढिल माफ़ कई हुआईं। लिखियलु आहे, हुमायूं ॾाढो रहमदिल, ख़ुदा तरस, दूर अंदेश ऐं दरवेश बादशाह हो। हुन खूह कोटराया, मुसफ़िर खाना ठहिराया, आफ़ीम सां मिड़ई थोरी दिलि हुयसि। लिखियलु आहे, शेर शाह सूरी घराणे जो पहिरियों बादशाह हो। हिन हुमायूं सां ठगी करे कुझु साल हुकूमत कई हुई। हू एॾो त बहादुर हो जो तलवार जी हिक ई धक सां शींहं खे ॿ अध करे छॾियो हुअईं। तंहिं करे खेसि शेर शाह चवंदा हुआ। हिन खूह कोटराया, वण पोखिया, रस्ता ठाहिराया ऐं 5 ई वक़्त निमाज़ क़ाइमु कई। संदसि वक़्त में शींहं ऐं बकरी हिक ई घाट तां पाणी पीअंदा हुआ। लिखियलु आहे, जलालुद्दीन अकबर खे मुग़ल आज़म करे कोठींदा हुआ। हिन जी सारे हिंदुस्तान ते 39 साल हुकूमत हुई। हू हिंदू ऐं मुस्लमाननि खे हिक अख सां ॾिसंदो हो। हिन ढिलूं माफ़ कयूं, खूह कोटराया, रस्ता ऐं मुसाफ़िर खाना ठहिराया, रैत खे पंहिंजो औलाद करे सम्झंदो हो। हिन हिंदुस्तान ऐं मुस्लमाननि खे गॾु करण ते चाहियो। तंहिं करे मुस्लमान रैत मंझांसि मिड़ई नाख़ुशि थी पई हुई। लिखियलु आहे, जहांगीर जो इंसाफ़ सारी दुनिया में मशहूरु आहे। सदाईं दर ते इंसाफ़ जी पुकार लाइ टिला ऐं ज़ंजीरूं लड़कंदियूं हुयूं। थोरो आशिक़ मिज़ाज हो। पंहिंजी ज़ाल नूरजहां सां ॾाढी दिलि हुयसि। थोरो अफ़ीम ऐं शराब वापराईंदो हो। लिखियलु आहे, शाहजहान पंहिंजे भाउ शहरयार ऐं संदसि ॿारनि खे माराए तख़्त ते वेठो हो। वॾो नेक नमाज़ी, इंसाफ़ वारो, ग़रीब नवाज़, रहमदिल ऐं बुज़ुर्ग बादशाह हो। राणी मुमताज़ महल ते साह छॾींदो हो। हिन खूह कोटराया, वण पोखिया, वॾियुनि वॾियुनि इमारतुनि जा बुनियाद विधा। ताजमहल, जामे मस्जिद ऐं शालीमार बाग़ अञा ताईं संदसि यादगार आहिनि। लिखियलु आहे,
औरंगज़ेब पंहिंजे भाउ दारा शिको ऐं ॿियनि 3 भाइरनि खे माराए तख़्त जो अकेलो वारिस थी वेठो, तंहिं करे खेसि आलमगीर जो लक़ब मिलियो हो। हू वॾो नेक नमाज़ी, परहेज़गार, कामिल, दरवेश ऐं वलीउल्लाह हो। हुन तख़्त ते वेहंदे ई मराठनि ऐं राजपूतनि खे टोटा चॿराए छॾिया, शराब ऐं राग खे बंदि करायईं। सॼी उमिरि शाही ख़ज़ाने मां पाण ते टको बि ख़र्च कोन कयईं। अखर तमामु सुहिणा हुअसि। क़ुर शरीफ़ जा नुस्ख़ा लिखी, टोपियूं, तॾा ऐं पंहिंजे ख़ुशहाल रहत जा झंड आहोड़े पेट गुज़र कंदो हो। सारी तारीख़ सिकंदर आज़म जे दौर खां वठी अंग्रेज़नि जे दौर ताईं अहिड़नि आदिल, नेक निमाज़ी, इंसाफ़ पसंद, दरवेश, वलीउल्लाह, जंगजू ऐं बहादुर बादशाहनि जी साराह सां भरी पई आहे। ऐं लिखियलु आहे, ख़बर अथव मोहन जो दड़ो कीअं तबाह थियो? जवाबु आहे, उन लाइ त महाराजा मोहन वॾो ज़ालिम, जाबिर, अयाश ऐं ज़ानी राजा हो। संदसि मुल्क में जेका बि शादी थींदी हुई, उन जे कुंवार खे पहिरीं राति हू ज़ोरीअ पाण वटि टिकाईंदो हो। हिकु भेरो जॾहिं संदसि भेण जी शादी थी, जीअं त राजा मथसि पहिरियों ई बेईमान हो, सो भेण खे पहिरीं राति पाण वटि टिकाइणु चाहियईं। अलाह ताला जो मथसि ॾमर नाज़िल थियो, धरती दुबी, अख चिंब में हू राजा ऐं संदसि प्रजा करोड़नि मण मिटी हेठि दॿिजी गरक थी विया। पढ़ी मूंखे ॾाढी ख़ुशी थी। चङो थियो अलाह ताला खेनि गरक कयो। मलउन किथे जो भेण सां ते शादी कयईं। लिखियलु आहे, ख़बर अथव त काहूअ जो दड़ो कीअं गरक थियो? जवाबु आहे, महाराजा काहू मीरपुर ख़ासि वारे पासे खां हुकूमत कंदो हो। वॾो ज़ालिम, अयाश, जाबिर, मुनकर ऐं ज़ानी राजा हो। हज़ारे बानियूं राणियूं हुअण जे बावजूदि जेका बि सुहिणी औरत ॾिसंदो तंहिंखे खणी वञी कोर्ट में क़ाबू कंदो हो। हिकिड़े भेरे तलाउ में भेण खे उघाड़ो हींजंदे ॾिठाई, सो दिलि बेमान थी पियसि, खणी वञी कोर्ट में क़ाबू कयाईंसि। अलाह ताला जे मथसि अज़ाब नाज़िल थियो, सिज नेज़े पांद अची बीठो ऐं धरती ठका ॾेई फाटी पई। ज़ालिम राजा ऐं संदसि प्रजा ॼण बचे सुधा उन्हीअ पाताल में हलिया विया। लिखियलु आहे, ख़बर अथव दिलोराय जी नगरी कीअं नास थी? जवाबु आहे, दिलूरा सेवण जे मथां राज कंदो हो। वॾो खूंखार, अयाश, वॾे दर्जे जो मकार ऐं ज़ानी राजा हो ऐं हर राति नए मंद माणींदो हो। हिकु भेरो हू किथां ॿाहिरां ते आयो। चेट जी चांडोकीअ में महल जे अङण में भेण जी धीउ खे सरईअ सेज ते सुतल ॾिसी अंधो थी पियो। न्याणीअ ते वठी नाहर वारो हमिलो कयईं। अलाह ताला जो मथसि कहर नाज़िल थियो। 7 फ़रिश्ता आसमान में लथा, जिन अची ज़मीन ते क़िला खोड़िया ऐं ज़ंजीरुनि सां संदसि नगरीअ जा बुनियाद पाड़ां धोॾे कढियाऊं ऐं ईअं उहो ज़ालिम राजा ऐं संदसि प्रजा नेस्तो नाबूद थी विया। लिखियलु आहे, ख़बर अथव देबल बंदर कीअं तबाह थियो? जवाबु आहे, सिंध जो हुकुमरान महाराजा ॾाहर वॾो ज़ालिम, जाबिर ऐं अयाश ज़ानी हो। हुन वटि संगे मरमर जे मुजस्मनि जहिड़ियूं सवें हसीन बानियूं हुयूं। पोइ बि भेण सां शादी कई हुआईं। धाड़ेलनि जा टोला वठी सामुंडी रस्तनि खां अरब जे हाजियुनि जा जहाज़ गुज़रंदा हुआ, उन्हनि खे फुरींदो हो। अलाह जो मथसि कहर नाज़िल थियो। रहमतुल मुस्लिमीन ख़लीफ़े हज्जाज जे मन में मथसि काह करण जी विधाई, जंहिं लश्कर सां मुजाहिद मोहम्मद बिन क़ासिम खे ॾियारे मोकिलियो। सॼी सिंध में घोड़ा घोड़ा थी वई। अरब गाज़नि जे घोड़नि काफ़रनि खे ॼण बचे सूदो चिभाटे मारियो। मुनकर ऐं मलउन ॾाहर खे शिकस्त मिली, संदसि सिर खे नेज़े ते टंगियो वियो। मोहम्मद बिन क़ासिम जे मुजाहिदनि मंजनीकनि जे पुटनि सां देबल जे दीवारुनि खे दुनिया जे तख़्ते तां मिसारे छॾियो। पढ़ी मूंखे ॾाढी ख़ुशी थी। चङो थियो मुनकर ऐं मलउन खे सिकत मिली। भेण सां भेणनि तां बि कोन टरंदा हुआ। ज़ालिम, ज़ानी, जहिड़ी कयाऊं तहिड़ी भरियाऊं। ऐं आउं पंहिंजे अणपढ़ियल दोस्तनि खे सिकंदर मक़दूनी, महाराजा अशोका, कुतुब मीनार ऐं ताजमहल जूं कहाणियूं ॿुधाईंदो हुउसि ऐं जहांगीर जे इंसाफ़ जा डुक भरींदो हुउसि। हिकिड़े भेरे संजय जी सुवाई वेल अम्मा मूंखे चयो त पुट अच त तोखे दोदे सुमरे जी कहाणी ॿुधायां। मूंखे ॾाढी ख़ुशी थी ऐं हैरान बि थियुसि। चयमि, अम्मा दोदो सुमरो कहिड़ो? चयईं त पुट तोखे दोदे सुमरे जी ख़बर कान्हे? दोदो सुमरो सिंध जो सूर्य सर्वेज सुपूत हो। हुन सिंध जी सदा सुहागण धरतीअ तां पंहिंजो सिर घोरियो हो। मूं हैरान थींदे चयो, पर अम्मा तारीख़ में त उन जो नालो आहे ई कोन। अम्मा चयो, हा पुट, दोदो सुमरो सिंध जो हुकुमरान हो। तारीख़ में संदसि नालो कोन्हे त छा थियो? सारी सिंध में हर माण्हू हर मंद जे सीने ते सदाईं संदसि रतोल तारीख़ जा चिट चटियल हूंदा। चयाईं, पुट इहा कहाणी मूंखे तुंहिंजी नानीअ ॿुधाई हुई। हाणे कन ॾेई सिंध जे उन ई दोला दिलेर जी कहाणी ॿुध। ऐं पोइ अम्मा मूंखे सिंध जे उन सूर्य सर्वेच ऐं भागरत दोदे जी कहाणी ॿुधाई। उहा कहाणी एॾी त पुर दर्द ऐं दिलि ॾारींदड़ हुई जो मुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा अची विया। निड़ीअ में ॼण मच्छीअ जो कंडो फासी पियो हुउमि। अम्मा, पोइ रूपा तबाह थी वई? अम्मा चयो, हा पुट, पोइ रूपा हमेशह लाइ सिंध जे सीने तां मेसारजी वई। अम्मा ॼण रोई पई हुई ऐं आउं कंहिं ॻोढ़ीअ सोच में ॿुॾी वियो हुउसि। अम्मा दोदे सुमरे अलाउद्दीन खे पंहिंजी भेण जो संग छो न थे ॾिनो?
जिते हुन पामे त पागल सां शादी करणु न थिए चाहिए। सट मां हिकु थप्पड़ मुंहिंजे गल ते लॻो, मुंहिंजो मुंहुं ई फिरी वियो, वाइड़ो थी वियुसि। कावड़ खां अम्मा जो जिस्म ॾकी रहियो ऐं पोइ निहायती प्यार मां मुंहिंजे वारनि ते हथु फेराईंदे घायल आवाज़ सां चयाईं, पुट पहिरीं ॿुधाए तूं पंहिंजी भेण सां शादी करे सघीं थो? मुंहिंजो रूह ॾकी वियो, चयुमि न। अम्मा चयो, पोइ तो सिंध जे सूर्य सर्वेच गैरतमंद पहलवान जे बारे में ईअं छो सोचियो? मूं चयो, अम्मा किताबनि में त ईअं ई लिखियलु आहे, सिंध जा सभु हुकुमरान भेणुनि सां शादी कंदा हुआ। मुंहिंजे दड़े जे बादशाह दिलूरा, काहूअ जे दड़े जे बादशाह महाराजा ॾाहर सभिनी भेणुनि सां शादी कई हुई। अम्मा कुझु हैरत मां मुंहं में निहारींदी रही ऐं पोइ निहायती ॾुखोयल आवाज़ में चयाईं, अलाए पुट, उन्हनि जे बारे में त मूंखे ख़बर कान्हे, पर दोदे सुमरे जे बारे में तोखे ईअं सोचणु न घुरिजे। दोदो हिन धरतीअ जो सभ खां सूर्य सर्वेच ऐं गैरतमंद नौजवान हो ऐं बाघल हिन धरतीअ जी सभ खां अज़ीम औरत। उन्हनि जे बारे में ईअं सोचणु बि गुनाह आहे। सची त इहा कहाणी मुंहिंजे दिलि में अलाउद्दीन जे दोदे ते खयल तलवार वांगुरु खुप हणी वई हुई, पर मूंखे ईअं महसूसु थियो ॼण इहा मुंहिंजे गुनाह जी नंढड़ी सज़ा हुई ऐं सोचे रहियो हुउसि त मूं ईअं छो सोचियो। ऐं चयुमि, पर अम्मा, तारीख़ में अहिड़ो बहादुर सूर्य गैरतमंद हुकुमरान जो नालो छो न ॾिनो वियो आहे? अम्मा चयो, अलाए पुट, शायदि तारीख़ वारनि खे दोदे सुमरे जी ख़बर कान हुई। तूं वॾो थी जाएं त पोइ दोदे सुमरे जी तारीख़ लिखजांइ। हाणे आउं वॾो थी वियो आहियां ऐं दरावड़नि खां अब्दुल रज़ाक शहीद ताईं जी तारीख़ लिखी रहियो आहियां। हिकिड़े ॾिहाड़े हिकिड़ो चिब जहिड़ो पोढ़ो तारीख़दान मुंहिंजी ऊंदाहे कमरे में आयो ऐं हुके जहिड़ी बड़बड़ कंदड़ आवाज़ सां चयाईं, मूं ॿुधो आहे तूं दरावड़नि जी तारीख़ लिखी रहियो आहीं। चयुमि, हा, मां वक़्त जो नौजवान आहियां। मां दरावड़नि खां अब्दुल रज़ाक शहीद ताईं तारीख़ लिखी रहियो आहियां।